नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे इस्लामाबाद का ख़बर ॾिना त वज़ीर आज़म इमरान ख़ान जो वापार बाबति सलाहकार अब्दुल रज़ाक दाऊद अरबपति ऐं नाणे वारो सलाहकार डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ शेख करोड़पति निकितो। रिपोर्ट मूजिबि गुज़िरियल ॾींहुं काबीना डिवीज़न तरफ़ां वज़ीर आज़म इमरान ख़ान जे ख़ासि माविन ऐं सलाहकारनि जी शौहरियत ऐं असासनि जा तफ़सील जारी कया विया, जंहिं जा वधीक तफ़सील साम्हूं अची विया आहिनि। काबीना डिवीज़न पारां जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि वज़ीर आज़म जो वापार बाबति सलाहकार अब्दुल रज़ाक दाऊद 1 अरब 35 करोड़ खां वधीक असासनि जो मालिक ऐं हुन जे घर वारी 40 करोड़ रुपयनि खां वधीक असासनि जी मालिकाणी आहे। अब्दुल रज़ाक दाऊद जे 3.5 करोड़ जी ज़री ज़मीन आहे ऐं हिन 4 करोड़ 15 लख रुपयनि जी पंहिंजी घरवारी जे नाले सां मिल्कियत ज़ाहिर कई आहे। वापारी बाबति सलाहकार शेयर जी मुद में 52 करोड़ रुपयनि जी सरमायाकारी कई हुई ऐं उन जे घरवारी शेयर जी मुद में 5 करोड़ जी सरमायाकारी बि ज़ाहिर कई आहे। अब्दुल रज़ाक दाऊद 2 करोड़ 93 लख रुपयनि जा स्विस सर्टिफिकेट ख़रीद करे रखिया आहिनि। इन खां अलावा हिन 27 करोड़ जॾहिं त इन जी घरवारी 13 करोड़ जी सरमायाकारी बि कई आहे। वापार वारे सलाहकार जे घरवारी वटि 100 तोला सोन बि आहे। वज़ीर आज़म जो सलाहकार इशरत हुसैन बि अरबपति निकितो। इशरत हुसैन अमेरिका में 3 मिल्कियत जो मालिक आहे। डॉक्टर इशरत हुसैन 1 अरब 70 करोड़ रुपयनि खां वधीक जे असासनि जो मालिक आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर हफ़ीज़ शेख बि पंहिंजा असासा ज़ाहिर कया आहिनि। हू 30 करोड़ रुपयनि खां वधीक जे असासनि जो मालिक आहे। नाणे वारे सलाहकार वटि 2 करोड़ जी ज़री ज़मीन आहे। दुबई में उन जे घरवारी जे नाले ते 13 करोड़ जो घर ज़ाहिर कयो वियो आहे। अब्दुल हफ़ीज़ शेख 13 करोड़ 50 लख जो बैंक बैलेंस ज़ाहिर कयो आहे। उन वटि 50 लख मालिकियत जी गाॾी ऐं 20 लख रुपयनि जा ज़ेवर बि आहिनि। काबीना डिवीज़न जे ख़ासि माविन शहज़ाद अकबर, नदीम अफ़ज़ल चंद, अली नवाज़, शहज़ाद सैयद क़ासिम ऐं शहज़ाद अरबाब जा असासा बि ज़ाहिर कया विया आहिनि। एहतिसाब बाबति ख़ासि माविन शहज़ाद अकबर 10 करोड़ रुपयनि खां वधीक जा असासा ज़ाहिर कया आहिनि, जॾहिं त ख़ासि माविन नदीम अफ़ज़ल चंद 1 करोड़ 21 लख रुपयनि जो मालिक आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।